शहदाद कोट में हिंदू दरवेश जी वरसी मल्हाए मज़ार ते गुलन जी चादर चाढ़े भेटा पेश कई वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर घमर खान ब्रोही मूजिब शहदाद कोट वेझो ॻोठ काबिल जी वांढ में हिंदू दरवेश गागन फ़कीर जी 35 वरसी के हवाले से मज़ार के ख़िदमतगार बसंत फ़कीर, संदीप कुमार, सुनील कुमार, सूरज कुमार, एसयूपी अगवाणन अलहदाद खुश्क ऐं ॿियनि गागन फ़कीर जी मज़ार ते हाज़री भरे गुलन जी चादर चाढ़े भेटा पेश कई। वर्सी के मौके ते मशहूर फनकार मास्टर रज़ा सुमरो, लियाकत अली सोलंकी ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे वेठलनि खां दाद हासिल कयो। वर्सी में शिरकत कंदड़नि में भंडारो पिणु विरहायो वियो। जैकमाबाद में कुकड़न के मेल दौरान जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो, माण्हुनि में भाॼ पइजी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिब धुरियुनि में फायरिंग दौरान गोली लॻण सबबि नौजवान बाबल जखराणी मर्निंग थी पियो। फायरिंग दौरान जुआरिन ऐं ख़फ़्तिन में भाॼ पइजी वई। इतला ते हद जे आबाद पुलिस पहुची ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे ज़ख़्मी खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी जी हालत गणती जोगी हुअण करे लाड़काणो रिफर कयो वियो। यादि रहे त पुलिस जी सरपरस्ती में हर छंछर ते आबाद थाणे जे साम्हूं कुकड़नि जी मेल थींदी आहे। कुकड़नि जे मेल ते सिंध ऐं बलोचिस्तान खां सवे माण्हू अची शर्तूं लॻाईंदा आहिनि। शाह जी मशीन भरिसां गडेजी में चोरनि तर तपाए छॾियो, बदअमनी ख़िलाफ़ रैली कढी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नज़ीर सोलंकी मूजिब दुकानदार ख़ालिद मलिक जी हिक महीने में 2 भेरा चोर दुकान बुहारे विया। ख़ालिद मलिक, अब्दुल हमीद मलिक, फैसल साही, सैद बशीर शाह, रफ़ीक सुमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में गडेजी खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब शाह जी मशीन ते पहुता, जिते पुलिस ऐं चोरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हुननि मीडिया खे ॿुधायो त चोरनि संदन आराम फिटाए छॾियो आहे। राणीपुर पुलिस खे इतला ॾींदा रहिया आहियूं, पोइ बि को तदारुक नाहे थियो। एसएसपी ख़ैरपुर खां मुतालबो था करियूं त कयल चोरियूं वापसि कराए चोरनि खे गिरफ़्तार करे खैन तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एसएसपी ख़ैरपुर जी ऑफिस अॻियां बुख हड़ताल कई वेंदी। मातली में न्याणियूं पढ़ायो मुल्क संवारियो जे उनवान हेठि समाजी तंज़ीम पारां फुलकारा चौक खां रैली कढी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिब रैली में सियासी समाजी धुरियुनि, वकीलनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौके ते चेयरमैन मैडम ज़ुबैदा वारिस, मैडम रिहाना, मैडम ख़ालदा, मैडम मुमताज़ ऐं समाजी अॻवान अली रज़ा सोढो चयो त न्याणियुनि खे तालीम ॾियारण सां समाज, क़ौम ऐं मुल्क तरक़ी करे थो, पर अफ़सोस त असांजा काफ़ी माण्हू न्याणियुनि जी तालीम खे एब सम्झनि था, जेका सरासर जहालत आहे। लाड़काणे जे मुराद वाहण मोहल्ले में औरत सां नाजाइज़ लाॻापन सबबि 9 महीननि जो ॿारड़ो पैदा थियो। औरत ऐं संदसि वारसन एहतजाज कंदे होटल हलाईंदड़ ते ज़ोरी ज़ना करण जो इल्ज़ाम हयो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिब औरत मुसरत विको सहाफ़िन अॻियां ताहींदे चयो त संदसि माउ ऐं पीउ कमाइण वेंदा हुआ, घर में अकेली हूंदी हुयसि। घर साम्हूं होटल हलाईंदड़ कामरान खरूस घर में अची पिस्टल ॾेखारे ॾाढाई कंदो हुयो। इंसाफ़ कयो वञे। औरत जे पीउ बहादुर विको ॿुधायो त न्याणी खे 9 महीननि जो ॿारड़ो पैदा थियो आहे। जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। साणनि इंसाफ़ कयो वञे। दादू में बदअमनी ख़िलाफ़ वापारी, दुकानदार ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अकील लाखो मूजिब चैम्बर ऑफ कॉमर्स जे सर ते गुलहसन पंवर, याकूब खोखर, बाबन सरहियो, अब्दुल्ला खोखर, अब्बास भुरगड़ी ऐं ॿियनि स्टेशन रोड खां एहतजाजी मार्च करे कचहरी रोड ते धरणो हयो। मुज़ाहिरीन ॿुधायो त फुरूं, धाड़ा, चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। एसएसपी दादू निंड सुतल आहे। पूरो ज़िलो ॾोहारियुनि हवाले कयो वियो आहे। फौरी तौर एसएसपी दादू खे हटायो वञे। वडाणी में पीटीआई अॻवान अमीर बख्श भुट्टो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़ैरपुर नाथन शाह में अञा पाणी बीठल आहे। दुनिया चंड ते पहुती आहे, पर सिंध हुकूमत पाणी निकाल करे न सघी आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कुर्बान भुट्टो मूजिब हुन चयो त हथ सां सिंध खे ॿोड़े पोइ वरी माल कमाइण जे चकर में आहिनि। ग़रीब माण्हू रुली विया, ग़रीब माण्हू अटे लप लाइ परेशान आहिनि। हिन ॻोठ उमर भुट्टो पहुची अताउल्ला भुट्टो सां ताज़ियत कई। हसन महमूद शाह अमरोटी, होत ख़ान मीराली, अब्दुल अज़ीज़ सुमरो ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। भारतीय हुकूमत पाकिस्तान के 12 मुहाणनि खे जेल में आज़ाद करे छॾियो। सिजावल में एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासखेली मूजिब आज़ाद थियल मुहाणनि मां 9 जो तालुक सिजावल जी साहिली पटीअ जे शहर छछ जहान खान ऐं 3 जो तालुक कराची सां ॿुधायो पियो वञे।
पाकिस्तान फिशर फोक मूजिब मुहाणा 2017 में भारतीय सिक्योरिटी फोर्सेस हथां गिरफ़्तार थिया हुआ। सिजावल ज़िले जा केतिराई मुहाणा अञा ताईं भारतीय जेलनि में क़ैद आहिनि। फ़ेबरवरी में माहिगीरनि जी आज़ादीअ लाइ मुल्क में रैलियूं कढियूं वेंदियूं।